जी सिंध बार काउंसिल जूं चूंडूं अॼु थी रहियूं आहिनि। अहिड़ी तरह हैदराबाद में बि जेके 3 सीटूं आहिनि उन्हनि ते कुल 16 उम्मीदवार जेके आहिनि उहे मैदान ते लथियल आहिनि। 9 वॻे खां जेको शुरू थियल वोटिंग जो जेको अमल आहे उहो हिन वक़्तु ताईं जेको आहे हलंदड़ आहे। हैदराबाद हाई कोर्ट में हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं, जिथे वॾे तादाद में जेके वकील जेके उम्मीदवार आहिनि पंहिंजे उम्मीदवारनि खे वोट ॾियण जे लाइ हिते जेको आहे पोलिंग जे अमल में मसरूफ़ नज़र अचनि था। त कुझु उम्मीदवार जेके आहिनि उहे जेको आहे पंहिंजे वोटर्स खे जेको आहे वेलकम करे रहिया आहिनि ऐं पंहिंजो स्लोगन ऐं पंहिंजे जेके मंशूर बाबति जेको आहे आगाही ॾेई रहिया आहिनि। हिन वक़्तु हैदराबाद हाई कोर्ट में 7 जे तादाद में वकील जेको आहे उहे मौजूदु आहिनि, जेके पंहिंजे वोट जे हक़ जो इस्तेमाल जे लाइ लाइनुनि में ऐं कतारुनि में बीठल आहिनि। पोलिंग अमल हलंदड़ आहे ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हैदराबाद जूं कुल जेके 3 सीटूं आहिनि उन ते 16 उम्मीदवार हिन वक़्तु ताईं जेको आहे पंहिंजे जेको आहे मैदान ते लथियल आहिनि, जेके इन बार काउंसिल जे इलेक्शन में हिसो वठी रहिया आहिनि। जॾहिं त उम्मीदवार बि पंहिंजे वोटरनि जे लाइ जेको आहे उहे वेलकम ऐं आजाणे में बीठा आहिनि ऐं जेके पंहिंजे वोटरनि खे पंहिंजे वोट जे लाइ जेको आहे आवाज़ ॾेई रहिया आहिनि। अहिड़ी तरह जेके वकील आहिनि, वोटर जेके आहिनि उहे उन्हनि में बि हिकिड़ो जज़्बो ऐं हिकिड़ो जुनून नज़र अचे थो, जेको पंहिंजे उम्मीदवारनि जे हक़ में ज़ोरदार नारेबाज़ी करे रहिया आहिनि। जी।